अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरवा बाला। मौजू डोम सोम सौ चवणियूं पाक ऐं चवणियूं पाठ नंबर 14। चयल सियाणनि जा ॿोल, चयल ॾाहनि जा कोल। तक़रीबन हर इंसानु सोचींदो आहे मुश्किलात में, लड़ाई झगड़े में उन जो केरु पुष्ट पनाह हुअणु घुरिजे। हाणे इहो ख़ौफ़ डपु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मौत जो ख़ौफ़, शिकस्त जो ख़ौफ़, ख़ौफ़ राज़ खे फ़ाश करण थियण जो ख़ौफ़ डपु हूंदो आहे। बुनियादी तौर ते तर्स ख़ौफ़ डप जे बुनियाद ते इस्तवार थियो आहे। हिकु अनजानो ख़ौफ़ आहे जंहिंजे बुनियाद ते माण्हू क़ाइल थींदा आहिनि। अकुली इस्तिदलाल जे मारिफत खां पहिरीं इंसानु कंहिं न कंहिं अक़ीदे जो पाबंद हुयो, लेकिन उन हिसे तबियत जे मुताले जे बावजूदि इंसानु अंदेशे फ़िक्र जी दस्तगाह रशद बुलंदी ताईं कोन पहुतो हुयो। इहा ॻाल्हि त इंसान खे सुकून ऐं इत्मीनान हासिलु थिए। हिकु रोशन फ़िक्र इंसानु जॾहिं पंहिंजे आस पास जे माहौल खे ॾिसंदो आहे त उनखे सुठी तरह अहसासु थी वेंदो आहे अञा जंहिं ॿार दुनिया ॾिठी कान्हे। अगरि उन जे कन में कहिड़ो आवाज़ु पहुचे थो या हरकत जो मुशाहिदो करे त फ़ौरन फितरी तौर ते आवाज़ु हरकत जे तरफ़ मुतवजो थी वेंदो आहे। फितरत खां नमूदार थियणु वरी शइ तबियत तबई जे मानदे ख़ूबसूरत आहे। फितरत खां नमूदार थियणु वरी शइ तबई जे मानदे ख़ूबसूरत आहे। जेके माण्हू पैदाइशी आज़ादु रहिया आहिनि, आदतुनि जे ज़िंदान में मुक़ीद कोन आहिनि, न उन जी फितरत ऐं लुग़ात ऐं इस्लाहात जो रंगु लॻो आहे, उहे ज़मीर जो आवाज़ जो घणो बहितर तरीक़े सां ॿुधी वठंदा ऐं अमाल में नेक ऐं बद ऐं अक़ाइद में हक़ ऐं बातिल जी सुठी तरह तमीज़ कंदा आहिनि। सभिनी खां पहिरीं अंबियान जी दावत क़बूल करण वारा उहे माण्हू हुआ जेके पाक दिल ऐं रोशन ज़मीर हुआ। अंबियान जे मुखालिफ़ करण वारा या त दौलतमंद ऐं फ़रसूदा रिवायात या पाबंद हज़रात हुया, या अहिड़ा माण्हू पंहिंजे अकुल नाक़स ऐं नाचीज़ दानिश ते मग़रूर हुया। अंबियान जी दावत हमेशा मबनी पर तौहीद हुई। अंबिया बुत परस्ती, सितारा परस्ती, सिज परस्ती, चंड परस्ती वग़ैरह खां रोकींदा हुया। ॻाल्हि यादि रखण जी आहे त शिरक ऐं बुत परस्ती संदसि सभई अक़साम क़िस्मनि सां गॾु ख़वाइद तरक़ी याफ़्ता सूरत में बि हुजनि, उहे सभु फितरत जे इनराफ़ जो नतीजो आहे। जॾहिं इंसानु ख़तरे में घिरजी वेंदो आहे त इहा ई फितरत उन जे मदद लाइ वधंदी आहे। जॾहिं कंहिं इंसानु मुश्किलात ऐं ख़ौफ़नाक सख़्तीअ में घिरजे थो त सभिनी मादी वसाइल उन खां मुंहुं मोड़े वञनि था ऐं ज़िंदगीअ जे कंहिं इम्कान ताईं रसाई नामुमकिन थी वेंदी आहे। उन जे ऐं मौत जे विच ते हिकु क़दम खां ज़्यादा जो फ़ासिलो मुफ़ासिलो कोन रहंदो आहे। इहो ई बातिनी आमिल बेख्तियार हिकु ग़ैर मादा पनाहगाह जे तरफ़ रहनुमाई कंदो आहे, अहिड़ी ज़ात जे तरफ़ मुतवजह कंदो आहे जंहिंजी ताक़त सभिनी ताक़तुनि खां बुलंदो बाला आहे
ऐं इहो सम्झी वेंदो आहे त महिरबान एतिरो ताक़तवर आहे जो संदसि ग़ैर मामूली ताक़त जे ज़रिए खे उन मसाइब खां आज़ादु करे सघे थो। उन दरियाफ़्त जे वजह खां इहो संदसि तमामु वजूद सां गॾु उन जी बारगाह उक़दस में तालिबे मदद थींदो आहे ऐं दिलि जे गोशे में उन जी निजात ऐं जो तकलीफ़ खां रिहाई ॾियण जी ताक़त जो अहसासु कंदो आहे। कमु पवे त कमु थिए पोइ कल पवे। वाक़ियात के ज़्यादा वसीअल नज़री वाक़ियात के ज़्यादा वसीअल नज़रीअ सां गॾु ॾिसणु घुरिजे। काइनात जी तस्वीर इल्म जे लिहाज़ खां बणाई वई आहे। इहा हिकु नातमाम तस्वीर आहे छो त दस्तगाह ऐं हिकु बशर जे ज़ईफ़ जे वजह खां अमल हक़ीक़त ताईं रसाई नामुमकिन आहे। दुनियाई फेसबुक जे नाक़ुस तस्वीर ते इक्तिफ़ा करण को अहिड़ो अमुर कोन्हे जो जितां खां मरतूब हो आहे बल्कि ज़्यादातर असां सां वाबस्ता आहिनि। उन करे मैदान इल्मी शनासाई उलूम हसी ऐं मंतका फसालियत ऐं उन जे नुफूज़ जे बारे में ज़्यादा हक़ीक़त पसंदीअ सां गॾु ॾिसणु घुरिजे। हक़ीक़त ताईं पहुचण जे लाइ हर क़िस्म जे सवाबिक़ ज़हनी ऐं मवानी खां परे थी करे सही फ़िक्र सां गॾु तजज़िया ऐं तहलील कयो वञे। जदीद फेसबुक चवे थो जिन शयुनि खे असीं महसूसु करियूं था उहे सख़्तु ऐं जामिद आहिनि। अखियुनि सां उन में कहिड़ी बि हरकत ॾिसण में कान थी अचे, लेकिन उन जे बावजूदु जंहिंखे असीं ॾिसूं था ऐं महसूसु करियूं था उहे अहिड़े ज़रात जो मजमू आहे जेको न सख़्तु आहे न जामिद न साबित आहे, बल्कि ही सभु शयूं तहवील ऐं तैयार में ऐं हरकत में आहिनि ऐं असांजे अखियुनि ऐं असांजे हस खां जो ही साबित वग़ैरह मुतहरक ॾिसण में अचनि थियूं। न त उन में कंहिं क़िस्म जी सबात व पाइदारी आहे, न सुकून न आराम आहे, बल्कि उन जे चो तरफ़ सैरो हरकत व दौरान जो अहाता करे वेठियूं आहिनि जिन खे असीं बिरास्ता ॾिसी कोन था सघूं। हिकु अज़ीम कुदरत आहे जो उन खे बि तमामु आलम ते मुहित आहे। अल्लाह अकेलो आहे, अल्लाह खां सवा ॿियो को बि महबूद कोन्हे, अल्लाह खां सवा ॿियो को बि महबूद न आहे। अल्लाह रहमान रहीम तरफ़ां पैगंबर नबी रसूल असांखे दावत ॾिनी आहे उन जी महरफ़त हासिलु करियूं, इबादत करियूं। उन जी ख़ुसूसियात मां हिकु ख़ुसूसियत हीअ बि आहे अज़ली अबदी आहे, हर जॻह मौजूदु आहे, वज़न खे ॼाणे थो। ऐं अल्लाह ऐं ख़ुदा तूं पाक व मंज़ाई जो ज़मीन जो वज़न ॼाणे थो। ऐं अल्लाह ऐं ख़ुदा तूं पाक मंज़ाई सिज ऐं चंड जो वज़न ॼाणे थो। ऐं अल्लाह ऐं ख़ुदा तूं पाक मंज़ाई तूं ज़ुल्मत ऐं नूर जो वज़न ॼाणे थो। ऐं अल्लाह ऐं ख़ुदा तूं पाक मंज़ाई तूं पाछूलो ऐं हवा जो वज़न ॼाणी थो। अल्लाह क़ादिर आहे, अल्लाह अलीम आहे। हैवाननि ॿियो ढगी खे बकरी खे बैज़ वाक़ियात जो मुख़्तलिफ़ रंगनि में ॾिसंदा आहियूं। अला साईं अल्लाह मुसवर जी कुदरत कहिड़ी तरह सां रंग कलर ॾिसण में अचनि था। रंग कलर बि अहिड़ा त पका पुख़्ता आहिनि। मींहुं नेणनि सां थींदो आहे, ख़ासियत ख़ूबी फ़ाइदो मुंहिंजी मनाजात जो आवाज़ बि अल्लाह ख़ुदा ॿुधे थो। अक्सर करे चारण ऐं भट चंग वॼाईंदा आहिनि।
जे पंहिंजी आदत मूजिबि सखिन जी सखावत ऐं बख़ीलनि जी बख़ीलाई चंग ते दर दर ॻाईंदा वटंदा आहिनि। क़रीब दोस्त नज़दीक दिलि जे वेझो सॼणु चङीअ ख़ासियत वारे फ़ाइदे वारी सुठी ॻाल्हि करण बि सदको आहे। मुस्कुराइणु फ़ाइदोमंद आहे। गजे थो पर वसे नथो जो अलाह ख़ुदा जो अमुर न आहे। पारो नथो साड़े जो ॼाओ कोन्हे। घर मां रूअण जो आवाज़ु नथो अचे ॼाओ कोन्हे। माटीअ में माटी बि विलोड़जे नथी जो खीरु ॼाओ कोन्हे। कमु न करण जा उज़र घणा आस उमेद हुजे बाक़ी कमु न पवे। नंढड़े ॿार ते मुॾे औज़ार ते बरवसो न कजे। छोॾे जे रंग ते गॾह जे तंग ते बरवसो न कजे। सॼण जे सार भली माखीअ जी लार भली। घोड़े संडो टंग भलो पोख जो संग भलो। भलाई कर भलाई थींदी सभु सणायूं। अल्लाह रब्बुल आलमीन रहमान रहीम ख़ैरो बरकत कंदो भलायूं सभु सणायूं।